की सवारी बुराक मोकलियो मां जॾहिं पंहिंजे हबीब खे घुरायो 70,000 फरिश्ता पैगंबर जे कढ लातम। मां जॾहिं पंहिंजे हबीब खे घुरायो 70,000 फरिश्तन सां गॾु नूरी मखलूक जे सरदार जिब्रील खे मोहम्मद जो दरबान बढ़ायो। मां जॾहिं पाक मोहम्मद खे घुरायो मां जन्नत जा दरवाजा खोलराए छॾिया। मां जॾहिं पाक मोहम्मद खे घुरायो मां जहन्नम जा दरवाजा बंद कराए छॾिया। मां जॾहिं पाक मोहम्मद खे घुरायो मां 1.25 लाख नबीजन खे पंहिंजे महबूब मोहम्मद जे इंतजार में बीहारियो। सब चओ सुभान अल्लाह। मेराज इन जे करे करायो वियो ताकि माण्हुनि खे मिठे मोहम्मद जे मकाम जी ख़बर पई। ज़ुलेखा ते पंहिंजूं सहेड़ियूं कावड़ियूं हे कैदी हे जेली इन ते तूं फ़िरेफ़्ता थी पई आहे। ज़ुलेखा इंतज़ाम कयो जनाब यूसुफ खे घुरायईं पंहिंजे सहेलियुनि खे छुरियूं बि ॾिनई पंहिंजे सहेलियुनि खे सूफ़ बि ॾिनई। होॾां जनाब यूसुफ आयो जॾहिं ॿाहिरि निकितो जॾहिं उन्हनि सहेलियुनि जी जनाब यूसुफ ते नज़र पई फ़क़त्ताना अयदियहुन्ना वक़ुलना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशर। चओ सुभान अल्लाह। लाड़काणे वारो ॼण त ज़ुलेखा सहेलियुनि खे घुराए यूसुफ जी ज़ियारत कराए हीअं चयो तकियो मुंहिंजो यूसुफ हे आ। ज़ुलेखा सहेलियुनि खे गॾु करे चयो तकियो मुंहिंजो यूसुफ हे आ। मेराज वारी रात अल्लाह 1.25 लाख नबीजन खे गॾु करे फरमायो तकियो मुंहिंजो मोहम्मद हे आ। सब चओ सुभान अल्लाह। ॾाढियां ॻाल्हायो सभई गॾिजी ॻाल्हायो। सय्यदे काइनात जे क़द्रो मंज़िलत के समझो। सय्यदे काइनात जे क़द्रो मंज़िलत के समझो। मुझे आका फरमायो मांखे जन्नत जा मंज़र भी दिखारिया विया मांखे जहन्नम जा मंज़र भी दिखारिया विया। तवज्जो मुझे आका अजाइबात मेराज के भी ॿुधो। मुझे साईं फरमायो हिकड़ा माण्हू मांखे नज़र आया उन जे ज़बानुनि खे फरिश्ता कपिन पिया उन्हनि जे वाछुनि खे फरिश्ता चीरनि पिया। वॾे अज़ाब में हा सख़्त रड़ियूं पिया कनि दाहूं पिया कनि कूकूं पिया कनि फरियादूं पिया कनि ॾाढी मुसीबत में गिरफ़्तार हा। मां पुछा कयमि हे बदनसीब केर आहिनि। मांखे ॿुधायो वियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे मज़हबी लीडर आहिनि उहे मज़हबी अॻवान आहिनि जेके पेट जे जहन्नम खे भरण जे लाइ उबतूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए ख़ल्क़त खे गुमराह कंदा हुआ। मुझे साईं फरमायो मांखे हिकिड़ो मंज़र ॾेखारियो वियो। हिकिड़ा माण्हू अचनि पिया वॾा वण हा उन्हनि में वॾा कंडा हा। उहे जॾहिं अचनि पिया उहे वण उन्हनि ते हमिलो पिया कनि कंडा उन्हनि जे बदन में घिरी पिया वञनि जीअं कीमो कबो आहे न गोश्त खे उन्हनि हमराहनि जे जिस्म जो ईअं कीमो पियो ठही वञे। मां पुछा कयमि हे बदनसीब केर आहिनि जिन खे हेॾो अज़ाब थो थिए। वरी ठीक पिया थियनि वरी साॻीकार वरी ठीक पिया थियनि वरी साॻीकार वरी ठीक पिया थियनि वरी साॻीकार। मुझे साईं फरमायो मूंखे ॿुधायो वियो हे धाड़ेल आहिनि जेके रस्तनि ते वेही रातिनि जो माण्हुनि खे फुरियूं कंदा हुआ। मेराज रुगो वाक़ियो न आहे सबक भी आ। तवज्जो सय्यदे काइनात फरमायो मांखे हिकिड़ा माण्हू ॾेखारिया विया उन्हनि जूं शक्लियूं सूअर जहिड़ियूं। अल्लाह जो क़ुरान आगो पिया ग़लत ॻाल्हायां मूंखे अल्लाह न बख़्शे। मुंहिंजे साईं फरमायो मांखे मेराज वारी रात हिकिड़ा माण्हू ॾेखारिया विया उन्हनि जूं शक्लियूं खिंज़ीर जहिड़ियूं उन्हनि जे ज़बानुनि खे छिके फरिश्तनि इची सां ॿधो हो। वॾे अज़ाब में हा रड़ियूं पिया कनि फरियादूं पिया कनि। मां पुछुमि बदनसीब माण्हू केर आहिनि। मूंखे ॿुधायो वियो अल्लाह जा हबीब हे उहे माण्हू आहिनि जेके तव्हां ते कलमो त पढ़ंदा हा पर कूड़ियूं शाहिदियूं ॾींदा हा। असांजे कोर्ट में 90% शाहिदियूं कूड़ियूं आहिनि। ॿियनि जे करे मतां पंहिंजी आख़िरत खे बर्बाद कयो। सय्यदे काइनात फरमायो मांखे हिकिड़ा माण्हू ॾेखारिया विया उन जे मथनि खे फरिश्ता चित थियनि पिया वरी ठीक पिया थियनि वरी चितजी पिया वञनि ओलड़ गाह वांगुरु बणिजी पिया वञनि। मां पुछा कयुमि बदनसीब केर आहिनि। मुंहिंजे साईं फरमायो मूंखे ॿुधायो वियो हे साईं बेनिमाज़ी आहिनि। हल निमाज़ ते असां वरी ऊंधा कोन थींदासीं तहां मुला खोड़ हो। हलो हलो वञो। इन्नल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। दुआ कयो त अल्लाह सभिनी खे निमाज़ी बणाए।
मुझे आका फरमायो हिकड़ा माण्हू मांखे ॾेखारिया विया, उन्हनि जा पेट तमाम वॾा, शाह साफ शफाफ शीशे वांगुर, अंदर नांग बलाऊं डंगिन पयूं, उनखे रड़ियूं पिया कनि। मां पुछुम हे केर माण्हू आहिनि? मुझे आका फरमायो मांखे ॿुधायो वियो हे सही व्याज खोर आहिनि, जेके व्याज खाईंदा। चङा भला नेक निमाज़ी पटकनूं ॾाढ़नि वारा भी व्याज जो धंधो था कनि। ॻाल्हि निकिती आहे त मां अर्ज़ कयां, मुंहिंजे हुज़ूर फरमायो व्याज में 70 गुनाह आहिनि ऐं मुंहिंजे आका फरमायो हल्को गुनाह इहो आहे सभ खां नंढो जो माण्हू पंहिंजी सकी माउ सां बदफेली करे। खबरदार, अगर तू व्याजी आ, न तुझी नमाज कबूल आ, न तुझो रोजो कबूल आ, न तुझो हज कबूल आ, न तुझी ज़कात कबूल आ, न तुझो पटको कबूल आ, न तुझी दाढ़ी कबूल आ। हुजूर फरमायो मूंखे अहिड़ा माण्हू ॾेखारिया विया मेराज वारी रात जिनके फरिश्ता जहन्नम जा टांडा ज़ोरीअ खाराइनि पिया, रड़ियूं पिया कनि। दाहूं त टांडो वञे पियो त बसि हुन जा आंडा छिजनि पिया। मां पुछुम हे बदनसीब केर आहिनि? मुंहिंजे आका फरमायो मूंखे ॿुधायो वियो से उहे माण्हू आहिनि जेके यतीमनि जो माल खाईंदा। सज्जदे कायनात फरमायो मूंखे अहिड़ा माण्हू ॾेखारिया विया, मर्द औरतूं कपड़नि में बाहि लॻल अथनि, टपा था ॼनि, वॾी मुसीबत में आहिनि। मां पुछुम हे केर आहिनि? जीअं जान छॾाइनि पिया ॼण को पेट्रोल थो हारेनि, बाहि अञा वधेनि पई। मां पुछुम हे केर आहिनि? मूंखे ॿुधायो वियो, मुंहिंजे आका फरमायो मूंखे ॿुधायो वियो साईं उहे माण्हू आहिनि जेके तहांजे उम्मती हुजण जा दावेदार त हुया पर ॻाइण वॼाइण जा शौक़ीन हा। हाणे त सही को झले तो वड़न था हमरा। मां वञा पियो ब्लू लाइन ते कराची रमज़ान जे महीने में, छिता गाना पियो हलाए ड्राइवर, गंदा गलीज़ पलीत गाना। रमज़ान जो महीनो, रोज़ा, न्याणियूं सियाणियूं वेठियूं। मां कंडक्टर के चुम्मा चयो यार ड्राइवर खे चो अल्लाह जो भो करे, रमज़ान जो महीनो आहे, न्याणियूं सियाणियूं वेठियूं, रोज़न जो महीनो आहे, कुछ ख्याल करे। हुन वञी चुस ड्राइवर कैसेट बंद कई। थोड़ी देर गुज़री त माइन चुस कैसेट चवंदो हलाए। तो कंडक्टर जो मौली साहब वेठो आहे, हिकिड़ो झले थो चेड़ो आहे त लहे ॿी गाॾी में अचे। ना का खुदा जो कसम हिकिड़े दफ़े वियुसि हिकिड़ो चङो भलो मोतबर माण्हू हुनजे दुकान ते गाना पिया हलनि। मुंहिंजो तूं त नेक निमाज़ी माण्हू आहे, तूं छो थो आहे? वरी थोरो थोरो मज़ो वठंदो आहे, घणो न। मां चयो थोरो थोरो चाहे ईअं थोरो इंजॉय कंदो आहे, थोरो चाहे गुनाह गुनाह आहे, सिधी ॻाल्हि आहे, थोरो सही बसि वधीक न। मुंहिंजो टप हुजे वॾो 2-3 मणनि जो, सॼो खीर जो भरियल, थोरो थोरो मुटर चुको बि विझिजे, थोरो वधीक न। वो गिलास भरी आए पीअंदे चई बेड़ो बोड़े छॾी। मां चयो हुते बेड़ो बचाई पंहिंजो। ज़ुल्म खुदा जो कसम, जहान फानी या आखिरत जी तैयारी कयो। सय्यदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सीरत तज्जिबा के समझो। यार तालिबान ते कावड़िया वेठा आहिनि। तालिबान जो ॾोह कहिड़ो आहे? 100 सैकड़ो पैगंबर जे शरीयत खे नाफ़िज़ कयो अथऊं। रोज़ कालम था लिखजनि, वठ सठ लगी पई आहे। अदरी बेनज़ीर भी कावड़ी पई आहे। नवाज शरीफ तो हुआ ही गोलमोल गोगणो आहे, वीचारे ते मयार ई कान्हे। हाणे चए थो त मां शरीयत ॾींदुमि। मुंहिंजो बिस्मिल्लाह, पर अॻ में पाण खां इब्तिदा कर न। पंहिंजा मुहांडा त ठीक कर। मुशाहिद हुसैन इन बिल जे क़ौमी असेंबली में पास थियण खां पोइ फिल्मी एक्टियाणियुनि में एवार्ड विरहाया ऐं तकरीर में चयईं एक्टियाणियुनि खे त ॻणती न कयो, मियां साहब जे शरीयत मूं तव्हांखे कोई ख़तरो कोन्हे। वजो लानत हुजे तुंहिंजी बुथाड़ी में। इहा शरीयत न आहे, इहा बदमाशी आहे। असांखे शरीयत खपे थी, पर पाक मोहम्मद करीम वारी शरीयत थी खपे। सब चो सुभान अल्लाह।
दाढ़ियां ॻाल्हायो, सभई गॾिजी ॻाल्हायो। इंशाअल्लाह शरीयत ईंदी। तैयारी कयो तव्हां बि, दाढ़ियूं बाड़ियूं बि रखो, पटका बटका बि पायो। मां तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां, तव्हांजो दुश्मन न आहियां। सुभाणे जॾहिं मुजाहिद पहुता न, डंडो फेरायूं त तव्हांजूं ॾाढियूं असांखो मिटिजियूं हूंदियूं। पर ॻाल्हि त ॿुधो, मां हर जलसे में चयो आहे ऐं पंहिंजा लफ़्ज़ वर्जायां थो। 15वीं सदीअ जो छेगरो यार छलो थो ॾेव निशानी में त छिता थी था पओ। टामे जो, पित्तल जो, सिल्वर जो, चांदीअ जो, सोन जो मूंखे ॾींदे। अड़े मोला, मुंहिंजे यार जी निशानी आहे तो वारो छलो, तुंहिंजे यार जी निशानी आहे पटको ऐं ॾाढ़ी सुहिणे हुसैन जे नाने मुहम्मद जी निशानी आहे। खबरदार, सय्यदे कायनात जे सुन्नत जी मजाक न उड़ाए। मिट्टी बिट्टी भी न खाओ। अल समझो था ना? मुड़स माण्हू थियो कंहिंजो नंढड़ो ॿार जो मिट्टी खाए त पिण ख़ुशि थींदो। ॻाल्हायो छो न? कॾहिं भूंडो ॾींदुसि, कॾहिं भुजो ॾींदुसि, कॾहिं धिको ॾियण ॿुडी नथो मारे मिट्टी थो खाए छोरा। नांग छाड़े गोर पटा सां मिट्टी थो खाए। अञा भी ठीक न तो के डॉक्टर भी तो सिंगा दवा दे, अञा भी न सुधरो तो के मौली साहब सिंगो तावीज दे, बेटा छोरो मिट्टी तो खाए। नंढड़ो मासूम बार मिट्टी खाए तो जूतन जे लाए को तू हड़ अच्छी दाढ़ी असा कलंदर तू भरियूं तो अचे। अड़ी छोरी ढो करे खा, पेट थींदुई ना हक यार। ढकोसला किसी सेदी मूसाणी ते ऑपरेशन दियूं थियन, वजो पोइ अस्पतालूं त बंद करायूं मजा लगा। किसी न थियन थियूं पर रात जो 12 बजे खां पोइ बूढ़न में असा हक वारन जा नौकर हूं, बाक़ी ठगन जे लाइ पुड़ी हूं। गाल त सिधी ना हक चाहे दमा दम, न धोखा न गम, कमाएंगे अहमक और खाएंगे हम। ॾाढा मोतबर चढ़े साईं जो झंग न वठी जाए। उछरा हेलयूं हेलाणियूं साईं उग्रो थी टंग भंजंदी, साईं तारा कढंदी। साईं उग्रो ना आहे, फ़कीरो घाड़ा थींदा, सब धंधा लाइन में था हलन। लाड़काणे में वाइदो पूरो न थियो, कंहिं पाड़े ओड़े में वाइदो पूरो न थियो त पोइ दरगाह ते वाइदो क़ुरान ते पूरो थींदो। ज़ुल्म अल्लाह बारन जे कब्रुन ते बदकारन जे महफिलन के सजायण वारा खुदा जे गज़ब खे दावत था ॾियन। अच्छा सय्यदे कायनात जे सीरत तय्यबा खे समझो। को हिते झुकियो पियो आहे, को हुते झुकियो पियो आहे, को हुते झुकियो पियो आहे, को हुते झुकियो पियो आहे। जेकॾहिं अल्लाह को सवा ॿिए जे दर ते झुकण जी इजाज़त हुजे हां त पोइ पाक मुहम्मद करीम जे रोज़े मुबारक ते सजदे जी मोकल मिले हां। सय्यदे कायनात जे रोज़े अतहर ते भी जेकॾहिं सजदे जी इजाज़त न है त पोइ कायनात में पाक मुहम्मद को मथे कोप कोने। मुर्शिद जी इज्जत कर, मुर्शिद जो एहतराम कर, मुर्शिद जी खिदमत कर। हेरे ॿुधजो, जहिड़ो रुगो इन्हनि ॻाल्हियुनि ते ॿियो कहिड़ो जहिड़ो आहे? मानियूं खारायसि, रोस्ट खारायसि, भुना खारायसि, कोरमा खारायसि, कीमा खारायसि, 7 अप प्यारेसि, पेप्सी प्यारेसि, गाढ़ियूं चाहियूं पीलियूं, दूध पती न त पानी पती जेका साहब खे वणे सेज बेज विछाए ॾेसि। पर घर में अंदर न वठी वञांसि, जुगो झण थी वेंदी। ॻाल्हि आहे सिधी। अल्लाह झले थो, या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन। चओ सुभान अल्लाह। अधिकारे थी वञे साईं खे ज़ोरड़ा ॾींदमि। न तूं पंहिंजे मुड़ुस खे ज़ोर ॾे। ठीकु आहे, और मर्द खोड़ वेठा आहिनि। अमा तूं काॾे जी साईं जी ज़ियारत कयां न, तूं पंहिंजे अबे जी ज़ियारत करे ते वे घर में। ज़ुल्म अल्लाह पर्दे जो हुक्म करे, पैगंबर पर्दे जो हुक्म करे, आले रसूल पर्दे जो हुक्म करे, असहाबे रसूल पर्दे जो हुक्म करें, अहल बैत मोहम्मद पर्दे जो हुक्म करे। तू नबी जो नालो तो खणे, पैगंबर जे किरदार ते नजर कर। तू जनाब अली जो
खणे जनाब अली जे किरदार ते नजर कर तू इमामन जो नालो थो खणे इमामन जे किरदार ते नजर कर सुन हुसैन कुरान जो कारी हो सुन हुसैन निमाजी हो गाजी हो हरमैन जो हाजी हो सोने हुसैन जे चेहरे ते नाने मुहम्मद जी सुन्नत ही सोने हुसैन जे मथे मुबारक ते इज्जत वारी दस्तार ही अचो इमाम आली मकाम जे नक्शे कदम के मीनारे नूर समझो इमामन जा वारिस नमाजी हिन इमामन जा वारिस गाजी हिन इमामन जा वारिस उहे हिन जिनकी जिंदगी कुरान सुन्नत जे हुक्मन जे मुताबिक गुजरे अचो जिहाद फी सबीलिल्लाह जी तैयारी क्यों ठगन को बचो शरण को हमरा मरे मौली साहब कुरान सूधो पहुंची दो वने जणो वडन सा रिश्तेदारी थस माइट पहुता ही कोने मौली साहब अग में पहुतो बटरे प्याहे न को शुक्र थियो गंज था मौला 400 थी वे मगो शुरू थी दो मौला जा नंढा वडा सगीरा कबीरा ज़ाहिरी मख्फी चईन सवन में लाहौरी महल्ले जो मौली साहब हमरा जा हर गुनाह बख्श राय धिको दई भोता रखे जन्नत नौजवान उथी बीठो जी सही तू इनके चईन सवन में जन्नत छड़े आए हिन जेके नाहक क्या माण्हुन सा जेके जुल्म की जेके की सकी हिन जा हथ गरीबन जे रत सा भरिया पिया हिन जिनके बेगुनाह 107 में चालान कराई अञा ताई लाड़काणे जे चावड़ी जूं हवाऊं था खाइन सही तू चईन सवन में जन्नत भी छड़े आएस कि उथंदो थोड़ी जो पुछंदो बड़ी पछाड़ी वारी धकड़ी हणी छड़ी मास असा हक वारन जा नो करो बाकी इन्हन जे लाए पुड़ी हूं कुरान ते भी धंधो कुरान ते भी दुकानदारी जुल्म अल्लाह जज़ाब जो कसम मौलवी साहब जो पेट भी आसी पोस्ट जो दबो अल्लाह भरे मत ईद जड़ी भी लेटर बक्स खाली दिठो भरल कोन दिठो दम ता न कावजो मा पाण मुला हिकड़े हमरा जी पहिरियों संगती यारन सां पोइ हमरा जा अकीदा ठीक थिया अकाबिर उलमा सां हुन जो वास्तो थियो बिल्कुल ठीक ठाक मुवहिद मुजाहिद बणजी वियो नौजवान जो वालिद वफात करे वियो पाड़े जे मौली साहब के पुगर न ॾिनई मौली साहब कावड़ियो हिकु ॾींहुं इंतजार कयईं ॿियो टियों अची त हे चंड्रो पे आयो ई कोन टे ॾींहुं रात जो अची हमरा जो दर खड़काई नौजवान जो केरा दर ते चीवा मौली साहब हाणे दर खोल छोरा खोली मौली साहब सही की आयो अब ॻाल्हायो न बुजुर्गो छा था चवनि वक़्तु पूरो थी वियो बस दुआ था घुरो इंशाअल्लाह चई त रात मां पिढ़े के ख्वाब में ॾिठो आहे किसी को दे बाबे जो हाल छा हाल हवाल ॾियां फरिश्तनी पटको लाहे रही करे छॾियो चीज़ें पोची को पुगर दे तो पढ़ास न तो पढ़े जो खैर कोने जी किबला अग में अचे हां तो कुछ थे हाने बाबे जो पटको हुई लथो डोकड़ दिबा हिन तो पटको बचे हाने वन तो रितो जो पटको न लाया जुल्म दीन ते दुकानदारी था कर 15वीं सदी जो मौली साहब मुर्दन के ये तो ताड़े जी की झड्डू ढके ताड़ी दिया से टिंडी हन ताई टीजे जी मानी जुम्मे ताई जुमाने जी मानी 40 हंदी हन ताई 40 जी मानी 12 महीनन ताई 12 जा हलवा अल्लाह कंदो ते तर बियो लेटी पवंदो यो दीना यो इस्लामा या शरीयता पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो तरीको खुदा जो खौफ न था क्यों अचो मानुन के इंसाफ से खारियो मानुन के शराफत से खारियो मानुन के अदालत से खारियो मानुन के दियानत से खारियो मानुन के जिहाद फी सबीलिल्लाह से खारियो मानुन के कुरान सुन्नत जा सबक पढ़ायो
इंसाफ कुरान सां थींदो, अमुन कुरान सां थींदो, हक़ कुरान सां मिलंदा। ॿुधो, दुनिया जा सब निज़ाम कूड़ा आहिनि, अल्लाह जे कुरान जो निज़ाम सच्चो। मां उनकी ॻाल्हि अलाए छो थी सम्झ में अचे, किसी माइन ते वॾो ज़ुल्म आ तव्हांजे मज़हब में। सही माइन वेचारनि ते वॾो ज़ुल्म आ। मां चयो माइन ते त वॾियूं महिरबानियूं आहिनि। कमाल आहे साईं, वॾियूं महिरबानियूं। असां ज़ियारत करण जे लाइ सिकी मुआ आहियूं। नौकरी चाकरी करे तो तहां मुलनि खे थिए छा थो? कदे का नर्स थे, कदे का एयर होस्टेस थे, हाँ सही, कदे का टेलीफोन ऑपरेटरानी थे, तहां मुलनि खे थिए छा थो? नाहक क्यों थो वेचारनि खे घणी बंदी खाननि में बंद क्यों थो? मां चयो इस्लाम तो चए हिन माईअ वॾी तकलीफ़, वॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं। हाँ साईं, पेट में ॿार बि हा सांढे, 9 महीननि ताईं इहा तकलीफ़ बि हा बर्दाश्त करे, डिलीवरी वारे वक़्त में इहा तकलीफ़ बि हा बर्दाश्त करे, जेसि ताईं ॿार वॾो थिए तेसि ताईं निंड्रा बि इहा फिटाए। तूं त गोघरा हणंदो आहे न, ॿार जो रोईंदो आहे त अमड़ उथंदी आहे न। उन खां बाद में हिन जी तरबियत जो इंतजाम बि हा करे, घर जी बुहारी बि ॾे, तुंहिंजा लटा बि धोए, तोखे मानी बि खाराए, बच्चन जो ख्याल भी करे, सॼो निज़ाम भी घर जो ठीक ठाक रखे। एडियूं तकलीफ़ूं इस्लाम तो चए त हिन माईअ वॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं। हाणे इन ते ॿिया सभु कम माफ़ आहिनि। हिनखे मानी बि घर वेठे पहुचायो, हिनखे इलाज बि घर वेठे पहुचायो, हिनखे कपिड़ा लटा बि घर वेठे पहुचायो। हे हमरा छा थो चए त इहे एॾा कम बि करे, इहे तकलीफ़ूं बि सहे, पर मां सां गॾु रोंबो बि कराए, लाबारो बि कराए, नौकरी बि कराए, हेॾे होॾे बि मां सां गॾु हले। इस्लाम तो चए न, हिन खोड़ तकलीफ़ूं ॾिठियूं, हाणे हिन ते सभु कम माफ़ आहिनि, हाणे सभु कुझु हिनखे घर में पहुचायो। तू तो चए न ये एडियूं तकलीफ़ूं में बर्दाश्त करे, पर मां सां गॾु हेॾे बि शेयर कराए। जेकॾहिं इन्हनि कमनि में धंधनि दाड़नि में तोखे शेयर कराए त तूं बि हिनखे शेयर कराए। किसी मां कहिड़ो शेयर करायांसि? मां चयो 1 साल उहा ॿार ॼणे, ॿिए साल तूं ॿार ॼण। इस्लाम तो चङाई थो करे। इस्लाम बुराई केड़ी कही है? इस्लाम तो औरतुनि ते एहसान कयो आहे, दर बदर थियण खां। हे तूं औरत जी इज्जत कई आहे, लक्स साबुण जी चक्की ते भी औरत जो फोटू, हाँ साईं, पाउडर जी डब्बी ते भी औरत जो फोटू, सेंट जी डब्बी ते भी औरत जो फोटू, कपड़े जी एडवर्टाइजमेंट ते भी। और तू तो औरत के मंडी जो माल बनाए छड़ियो। खुदा जे साथ जो कसम, तोखे औरत जी अजमत ॾिसणी हो तो या अज़वाज मोहम्मद ते नजर कर, या बनाते मोहम्मद ते नजर कर। हुजूर सिंह फरमायो, मांखे जॾहिं जहन्नम ॾेखारियो वियो, हिकड़ी औरत मां के सख्त अजाब में गिरफ्तार नजर आई। मां पूछा कि ये बदनसीब माई केरा जंहिंखे हेॾो अजाब थो थिए? मेराज वारे रात जे मंज़र में हिकड़ो मंज़र इहो बि आहे, तकजो सबक आहे, कम जी ॻाल्हि आहे। मुंहिंजे साईं फरमायो, मांखे ॿुधायो वियो या एॾी गुनहगार त कान ही, पर हिनखे हिकड़ी ॿिलीअ तपायो हो। इन माईअ उन ॿिलीअ खे बंदि करे छॾियो, न कुझु खाइण जे लाइ ॾेसि पई, न कुझु पीअण जे लाइ ॾेसि पई, चीचलाए उहा ॿिली मरी वई। अल्लाह फरमायो, फलाणी तोखे इन मुंहिंजी खसीस मखलूक ते रहम कोन्हे त मांखे तोते बि रहम कोन्हे। को जानवर तव्हांखे ईज़ाए, उनखे हिक धक सां मारियो, तव्हांखे इजाज़त आहे, पर उनखे चीचलाए मारण जी तव्हांखे इजाज़त न आहे। कॾहिं हिकड़ी जंग कपियोसि, कॾहिं ॿी जंग कपियोसि, कॾहिं टी जंग कपियोसि, कॾहिं चौथी जंग कपियोसि, कॾहिं कन कपियोसि, कॾहिं अखियूं कढोसि, कॾहिं पुछ कपियोसि, हिनखे बाहि में जलायो न। तव्हांखे इन क़िस्म जे कीस करण जी कतन इजाज़त न है। को जानवर तव्हांखे ईज़ाए, हिक धक सां मारे छॾियोसि, इन जी इजाज़त आहे। चीचलाए मारण जी तव्हांखे इजाज़त न है। आख़िर इनखे बि त साह आहे, इन केस में पकड़जी पई। ऐं रोज़ जो मुड़स था मरन, 5 रुपयनि ते खून थो थे, गणती कान्हे हमरान खे।
मांखे वो मंजर याद थो अचे, काइनात जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, रसूलन जो पगदार नबी, नबीजन जो महदार नबी, अल्लाह जो दिलबर, नबीजन जो अफसर, शाफिए महशर, साक़िए कौसर, बुलंदई बाला कदर, रहमत जो समंदर, मुझे पाक मोहम्मद करीम साईं काबतुल्लाह जो तवाफ तो करे, तवाफ कंदे कंदे मुझे साईं भेजी दियो, मुझे साईं जो बीठो समूरा सहाबी भेजी दिया, मुझे साईं काबे दे तकियो, दिल जे कनन सां ॿुधजो, मुझे साईं फरमायो काबा अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज्जत आ, काबा अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज्जत आ, काबा अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज्जत आ, पर हिक इंसान जी क़ीमत अल्लाह वटि तोखों बि मथे आ। कुछ अंदाज़ो कयो, इंसान जी अज़मत अगर तो के सीखनी हो सज्जदे कायनात का सीखिए, काबा अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज्जत आ, पर हिक कलमे वारे जी इज्जत अल्लाह वटि तोखों बि मथे आ। वो ज़ालिम काबे ते हमलो करे तहां कुल निकरी पवंदो, वट सट थी वेंदी, जुलूस निकरंदा, जलसा निकरंदा, पर हिते हर शहर में रोज था काबा ड्रहन, इते गणती काने तोखे। मुझे साईं फरमायो मांखे जरे जन्नत जो मंजर दिखारियो वियो, हिकड़ी माई अल्लाह जे मेहरबानी में ही मां पुछा कयम ये केड़ी खुश नसीब औरत आ, वडी मेहरबानी थस। मुझे साईं फरमायो मांखे बुधायो वियो हिन एड़ा चंगा कम त कोन कया हा, कदे नमाज पढ़ंदी ही, कदे गुस्सी वींदी हस, कदे दौड़ कंदी ही, कदे रहजी वींदो हुस, कदे जिक्र कंदी ही, कदे कोन कंदी ही। या माई वने पई रस्ते ते, हिकड़ो कुत्तो उञ में पा हिन माई खे नजर आयो, जिभी कुत्ते जी निकतल ही, हिन माई खे कुत्ते ते कहल अची वई, पानी खणी कुत्ते जे वात में विधई, वो कुत्तो मरण खां बची वियो, हुन जी उञ खत्म थी वई। कुदरत वारे खुदा फरमायो फलानी मुंहिंजी बानी गुनहगार त ॾाढी आ, पर तूं दुनिया जे तख्ते ते इन कुत्ते ते रहम कयो आ, मां तुंहिंजे इन अमल जे करे तो ते रहम कयो। ॾिसण में त नेकी नंढड़ी आ, पर अल्लाह परची वियसि। मुझे साईं फरमायो, मुझे साईं फरमायो, मुझे साईं फरमायो जॾहिं मां मेराज वारी रात अल्लाह जे दरबार में आयुम, मुझे रब मांखे फरमायो मजिदनी अब्दी, मुझे हबीब मुझी तारीफ बयान कर, मुझे हबीब मुझी तारीफ बयान कर, मुझे हबीब मुझी तारीफ बयान कर। हुजूर सी अर्ज क्यों ला उसी सनाअन अलैक अंत कमा अस्नैत अला नफ्सिक। मुझे अल्लाह तुझे इज्जत जो कसम, तुझे अजमत जो कसम, तुझे जलालत जो कसम, तुझी किबरियाई जो कसम, जह तारीफ जे लायक तुझी जात आ, उन जो हक मां मोहम्मद करीम भी अदा न करे सघंदो। अल्लाह फरमाए मुझे हबीब तू मुझी अहिड़ी तारीफ कई आ जो कायनात में कोई न करे सघंदो। जंहिं चयो नथो करे सघां उन सब कुछ करे छॾियो। हाणे हिते तू अहमद आ, दुनिया में तू मोहम्मद आ। अहमद माना समझो, अहमद ट्रांसलेशन समझो, अहमद इन जो तर्जुमो समझो। अहमद माना सब खां वधीक अल्लाह जे तारीफ करण वारो, मोहम्मद माना धरतीअ ते जंहिंजी सब खां वधीक तारीफ कई वञे। अल्लाह फरमायो मुंहिंजा हबीब अर्शन ते तू सब खां वधीक मुझी तारीफ बयान कई आ। हाणे क़यामत ताईं फर्शन ते सब खां वधीक तुंहिंजी तारीफ थींदी रहंदी। मोहम्मद जंहिंजी सब तारीफ कनि, पंहिंजा बि, परावा बि, दोस्त बि, दुश्मन बि, ओड़ो बि, पाड़ो बि, मक्की बि, मदनी बि, नबातात बि, जंहिंजी तारीफ करे। तवज्जो, नबातात बि जंहिंजी तारीफ करे, हैवानात बि जंहिंजी तारीफ करे, जिन्नात बि जंहिंजी तारीफ करे, फरिश्ता भी जंहिंजी तारीफ कन, जिब्रील भी, मीकाईल भी, इसराफील भी, इस्राइल भी, 14 तबक भी, पूरो फलक भी, खुदा जे ज़ात जो कसम, जमीन भी, जमान भी, मकीन भी, मकान भी, नूरी भी, नारी भी, खाकी भी, आबी भी, मोहम्मद उनखे चइबो आहे सब जंहिंजी तारीफ कन। उलमा भी जंहिंजी तारीफ कन, औलिया भी जंहिंजी तारीफ कन, अतकिया भी जंहिंजी तारीफ कन, खुतबा भी जंहिंजी तारीफ कन, मुबल्लिग भी जंहिंजी तारीफ कन, मुकर्रिर भी जंहिंजी तारीफ कन। पर ॿुधो लाड़काणे वारो, मोहम्मद उनखे चइबो आहे जो मखलूक त उनजी तारीफ करे, पर खालिक अकबर भी जंहिंजी
जी तारीफ करे। मुझे साईं फरमायो माखे मेराज वारी रात अल्लाह टे तोहफा ॾिना। आखिरी ॻाल्हि दुआ थो क्या हुजूर फरमायो माखे मेराज वारी रात अल्लाह टे तोहफा ॾिना। साईं कहिड़ा फरमायूं? हिकु निमाज़ुनि जो तोहफो। पहिरियों 50 मिलियूं, पोइ 5 थियूं। 5 कीअं थियूं? मूसा कलीमुल्लाह चो सही माण्हू 50 न पढ़तई। हुजूर अर्ज़ कयो 45 थियूं। हज़रत मूसा चो सही माण्हुनि खे सुञाणा 45 बि कोन पढ़तई। अलल्लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बि वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। इहो कुरान जो हिस्सो बि अल्लाह साईं मेराज वारी रात पंहिंजे हबीब खे गिफ्ट करे ॾिनो। टी शे कहिड़ी मिली? हुजूर फरमायो टियों मांखे ख़ुशख़बरी मिली त मुंहिंजा हबीब तुंहिंजो उम्मती केॾो ई गुनहगार छो न हुजे, पर जेकॾहिं मुशरिक न हूंदो त मां जन्नत मोकिलींदोमांसि।